अस्सलाम वालेकुम एवरीवन। जी त असां बेसिक ग्रामर जेका क्लास 2 3 में स्टार्ट कबी आहे उहा स्टार्ट था कयूं। बेसिक ऐं सफ़ा आसान तरीक़े सां ग्रामर खे सम्झण जी कोशिशि था कयूं। सभ खां पहिरियों असां वटि छा आहे ग्रामर, द नॉलेज बाय विच वी कैन रीड, राइट एंड अंडरस्टैंड द लैंग्वेज प्रॉपर्ली। ग्रामर की डेफिनेशन आहे सिंपल आसान लैंग्वेज में असां था कयूं द नॉलेज बाय विच वी कैन रीड, राइट एंड अंडरस्टैंड द लैंग्वेज प्रॉपर्ली। ठीक है, हाणे सिंधी में इहा शइ असां डेफिनेशन के वाज़ह कंदासीं त ग्रामर उहा ॼाण आहे जंहिं ज़रिए असां कंहिं बि ॿोलीअ खे लिखी पढ़ी ऐं आसानीअ सां सम्झी सघूं था। ग्रामर जो मतिलबु आहे कंहिं बि ॿोलीअ खे लिखी पढ़ी ऐं असां सम्झी सघूं, उहा छा आहे असांजी ग्रामर आहे। ग्रामर छा खे चवंदा आहियूं, कंहिं बि ॿोलीअ खे लिखणु अचे, पढ़णु अचे ऐं उनखे असां सम्झी सघूं, उहा असांजी ग्रामर आहे। अहिड़ी तरीक़े सां इंग्लिश में बि सिंपल डेफिनेशन यूज़ कई आहे ॿारनि जे लाइ। जॾहिं असां बुनियाद में कंदा आहियूं त बुनियादी असां जेके आहे डेफिनेशन थींदी द नॉलेज बाय विच वी कैन रीड, राइट एंड अंडरस्टैंड द लैंग्वेज प्रॉपर्ली, दैट इज कॉल्ड लाइक ग्रामर। उन खां पोइ अचे थो लेटर, जंहिंखे सिंधी में असां चवंदा आहियूं अखर। ऐं लेटर छा आहे? अ लेटर इज द बेसिक यूनिट ऑफ एनी लैंग्वेज। कंहिं बि ॿोलीअ जो जेको बुनियादी जेको यूनिट हूंदो आहे, बुनियादी एको जेको हूंदो आहे, उनखे असां छा चवंदा आहियूं? अखर। अखर यानी लेटर। माना जेका बि इंग्लिश जी एबीसी आहे, एबीसी हिकु हिकु अखर खे छा चवंदा आहियूं? लेटर चवंदा आहियूं। जीअं ए इहो हिकिड़ो अखर आहे, ठीकु आहे, बी इहो हिकिड़ो अखर आहे, सी विद ज़ेड ताईं जेके बि आहिनि उहे छा आहिनि? हिकु हिकु अखर आहिनि जेके असां मिसाल तौर सां पेश कया आहियूं। अहिड़ी रीति सिंधी में ईंदासीं, सिंधी में असां छा चवंदा आहियूं? लेटर खे अखर चवंदा आहियूं। कंहिं बि ॿोलीअ जो बुनियादी एको जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे? लेटर हूंदो आहे। अखर मिली करे छा ठाहींदा आहिनि? लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। ठीकु आहे न, मुख़्तलिफ़ अखर मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहींदा आहिनि ऐं लफ़्ज़ मिली करे छा ठाहींदा आहिनि? जुमिला ठाहींदा आहिनि। अहिड़ी रीति हे अखर आहे जेको अलिफ आहे, जेके 52 अखर आहिनि उहे सभु छा आहिनि? अखर आहिनि। हिकु हिकु हे हिकु अखर आहे, ये अलिफ हिकु अखर आहे, बे ॿियो अखर आहे, बे टियों अखर आहे, यानी जंदे ये यके ताईं जेके इहे हिकु अखर आहिनि। ठीकु आहे, अलिफ जी 52 निशाननि खे जेको जेके बि माना हिकु हिकु जा यूनिट आहिनि या जेको बि हिकु हिकु जेको एलिमेंट आहे उन एलिमेंट खे असां चवंदा आहियूं अखर। हाणे पोइ चवंदा आहियूं टाइप्स ऑफ लेटर, यानी अखरनि जा क़िस्म। हाणे हिन में बेसिक असां चवंदा ॿ, हिकु वाविल, ॿियो कॉन्सोनेंट, माना हरूफ इलत ऐं हरूफ सही। हाणे हिन में जेको हूंदो आहे हरूफ इलत जेको हूंदा आहिनि, वाविल हूंदा आहिनि, उहे असांजा इंग्लिश में जेके पंज आहिनि। कहिड़ा कहिड़ा? ए ई आई ओ यू। हाणे हिननि मां हिकु या हिकु खां वधीक कंहिं बि लफ़्ज़ यानी वर्ड्स में, वर्ड में या तव्हांजे लफ़्ज़ में जेको आहे हिननि मां हिकु या हिकु खां वधीक लफ़्ज़ ज़रूरु शामिल हूंदो। मिसाल तौर सां इज़ वठूं, नंढे में नंढो छा आहे? इज़, आई इज़ इज़, माना हिन में छा आहे? असांजे वाविल हिकिड़ो मौजूदु आहे इज़ में बि। ठीकु आहे, या आर कयूं, ए आर ई। ठीकु आहे, हिन में ए अची वियो, ई अची वियो, हिन में यूज़ थी विया। माना त तव्हांजो कोई बि जेको लफ़्ज़ हूंदो उन में हिकु या हिकु खां वधीक वाविल तव्हांजा ज़रूरु हूंदा। जेकॾहिं वाविल न हूंदो त उहो तव्हांजो लफ़्ज़ हूंदो ई न। ठीकु, इसमें जेके टोटल अखर घणा आहिनि? 26 अखर आहिनि, जंहिंमें 5 तव्हांजा वाविल आहिनि ऐं 21 हरूफ सही यानी कॉन्सोनेंट आहिनि। बाक़ी जेके तव्हांजा बचनि था उहे असांजा कॉन्सोनेंट आहिनि। ठीकु आहे, हे सिंपल शयूं आहिनि जेके तव्हांखे मां बयानु कयूं। यानी असां ग्रामर खे असां बयानु कयोसीं। ग्रामर छा हूंदो आहे? ग्रामर उहा हूंदी आहे कंहिं बि ॿोलीअ खे सम्झण जे लाइ असूल या क़ाइदा जेके हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? ग्रामर हूंदा आहिनि। कंहिं बि ॿोली, जेका बि ॿोली हूंदी आहे उन ॿोलीअ जा जेके क़ाइदा हूंदा आहिनि लिखण पढ़ण या सिखण जा या ॻाल्हाइण जा, कहिड़े असूलनि ते ॻाल्हाइजे, कहिड़ी रीति ॻाल्हाइजे, कहिड़ी तरीक़े सां ॻाल्हाइजे ऐं उन्हनि जा लफ़्ज़नि जा इस्तेमालु कहिड़ी तरीक़े कजनि, अखर जो इस्तेमालु कहिड़ी जॻह ते कजे, जेको लफ़्ज़ जो इस्तेमालु कहिड़ी जॻह ते कजे, उन्हनि जी जोड़ जक ऐं बीहक जेका बि थींदी आहे उहा असांजी छा में थींदी आहे? ग्रामर में थींदी आहे। ऐं लेटर जा मां ॿुधाए चुको आहियां, लेटर यानी कोई बि जेको बुनियादी एको हूंदो आहे कंहिं बि ॿोलीअ जे अखरनि जो जेका हूंदो आहे अल्फाबेट जेके चयो वेंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं लेटर। यानी कोई बि हिकु एलिमेंट छा हूंदो आहे? लेटर हूंदो आहे। ठीकु आहे, टाइप्स ऑफ लेटर अची आहे। हे असां इंग्लिश जा कयासीं, अॻिते हली करे असां सिंधी ऐं उर्दू में बि कहण जी कोशिशि कंदासीं। आई होप कि तव्हांखे ॻाल्हियूं सम्झ में अची वियूं। जेके तव्हां असांजे पेज मोटिवेशनल स्किल्स बाय सूफी ते नवां आहियो त हुनखे सब्सक्राइब करियो त जीअं ईंदड़ वीडियोस तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं असां कोशिशि कंदासीं त वधीक ग्रामर ते ऐं मैथमेटिक्स ते कमु कयूं ऐं ॿिया सब्जेक्ट बि असां कोशिशि कंदासीं जेके मुख़्तलिफ़ नौकरियुनि में ऐं ॿियनि इदारनि में कमु ईंदा आहिनि। सवाल जवाब असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में या इम्तिहान जी लेवल ते असां कमु कंदा आहियूं। हे बि बुनियादी शयूं आहिनि, हिन में बि काफ़ी नौकरियुनि जे इम्तिहान में जेके तव्हां लाइ कारमद आहिनि ऐं काफ़ी कम जी शयूं आहिनि जेके तव्हां हिननि शइ खे सम्झंदव त अॻिते तव्हां एडवांस लेवल जी इंग्लिश खे बि तव्हां आसानी सां सम्झी सघंदव। जॾहिं तव्हांखे बुनियादी शयूं ख़बर हूंदियूं त अॻिते तव्हां सम्झी सघंदव। मां सम्झां थो तव्हांखे शयूं सम्झ में आई वेंदियूं। उमेद कयूं था त हीअ शयूं हिननि शयुनि में तव्हां फ़ाइदो वठंदव ऐं असांजी वीडियोस जेके तव्हांखे पसंदि थींदियूं लाइक कयो, कमेंट कयो, ईअं वधि में वधि माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर इन योर प्रेयर्स।